असा के तकरीर फरमायो, असा के खुतबो दिनो, असा के नसीहत फरमायो। फकाल या अय्युहन नास कद अज़ल्लकुम शहरुन अज़ीम। ए इंसानो तवाजे मथा हिक तमाम बड़ी अज़मत वारो शहर मुबारक महीनो तवाजे मथा सायो करण वारो शहरुन फीहि लैलतुन खैरुन मिन अल्फ शहर। यो एड़ो महीनो जेमें हिकड़ी रात रब एड़ी रखाई आ जेका हिकड़ी रात हजार महीनन का बंदिया। हिकड़ी रात हजार महीनन का भंगिया वो महीनो तवाजे मथा साया फगन थी रहो। जअलल्लाहु सियामहु फरीदा। इन महीने जो रोज़न के मेरे रब करीम तवाजे मथा फर्ज कयो छा कयो। इस्लाम जे पंजन रुकन मां रमज़ान जा रोज़ा रखण। इस्लाम जे पंजन मां थंबो रमज़ान जा रोज़ा रखण। मुसलमानी जे अलामत मुजाहिद अलामत रमज़ान जा रोज़ा रखण। जेको ताकत हूंदे बिना सफर जे बिना मर्ज़ जे बिना के शरई उज़्र जे रमज़ान जो रोज़ो न रखे त कबीरे गुनहगार। पर जेको रमज़ान जे रोज़े जो इनकार करे इहो काफ़िर। छो त इस्लाम जे हुक्म जो इनकार कयई, इस्लाम जे थंभे जो इनकार कयई। इनकार करण वारो काफ़िर। पर जेको न रखे रोज़ा मञे थो त रोज़ो फर्ज़ आहे पर ग़फ़लत सुस्तिया कोताहिया नथो रखे इहो कबीरो गुनाह आहे। साईं फरमाइनि था जेको हिकिड़ो रमज़ान जो रोज़ो छॾे ॾे बिना उज़्र जे हिकिड़ो रोज़ो न रखे पोइ उन जे कफ़ारे में सारी पंहिंजी बकिया ज़िंदगी रोज़े में गुज़ारे छॾे त उन हिकिड़े रमज़ान जो रोज़े जो नथा बणिजी सघनि। पूरी जिंदगी 50 साल 60 साल जमार मिले वो 60 साल रोज़ा रखे तब रमज़ान जे हिकिड़े रोज़े जो मट चो सल्लल्लाहु अलैहि बुधो रोज़े जा भी 20 महीने। हिकड़ा रोज़ा फर्ज़ है, हिकड़ा रोज़ा वाजिब है, हिकड़ा रोज़ा सुन्नत है, हिकड़ा रोज़ा मुस्तहब है, हिकड़ा रोज़ा मकरूह तंज़ीही है, हिकड़ा रोज़ा मकरूह तहरीमी यानी हराम दे विच आहिनि रोज़ा पर उहे रोज़ा रखण हराम। फर्ज़ रोज़ा रमज़ान जा फर्ज रोज़ा रमज़ान जा फर्ज रोज़ा ज़मीन जो कफ़ारो कसम जो कफ़ारो या ज़िहार जो कफ़ारो हुजे त उन जा रोज़ा रखण माण्हू जो फर्ज हुजे। ऐं जेकॾहिं पाण ते बास पासे उन बास जा रोज़ा रखण वाजिब आहिनि। ॾहीं मुहर्रम जो रोज़ो दिलबर नबी जी सुन्नत आहे। नहीं रोज़ो शवाल जा पोयां रोज़ा शवाल जा पोयां रोज़ा रमज़ान जो पूरो ईद खां बाद में जेके रोज़ा रखे इहे सुन्नत आहिनि सोने सरदार जी। ऐं इन खां अलावा उहे रोज़ा जी हदीस में फज़ीलत आई आहे कि अय्याम बीर जा रोज़ा यानी 24 15 हर महीने जा चांद की रातों जो बिहार वारा वो रोज़ा नफली रोज़ा है। मुझा दोस्तों ईद के दिहाड़े रोज़ो रखो, ईद उल फित्र जे ॾींहुं ईद उल अज़हा जे ॾींहुं रोज़ो रखो त इहे रोज़ा हराम आहिनि मकरूह तहरीमी आहिनि। मुझा दोस्तों ये रोज़ा जा अक़साम आहिनि पर सभ खां भलो में भला रोज़ा जिते रब राज़ी थिए जिते मदीने वारो साईं राज़ी थिए उहे आहिनि रमज़ान जा रोज़ा।
सुभान अल्लाह चाहो जो मरीज मर्दन वांगुर सुभान अल्लाह चाहो मुर्दन वांगुर न चाहो सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब फरमायो जअलल्लाहु सियामहु फरीदा रमजान दा रोजा अल्लाह तआला मता फर्ज किया है के फर्ज किया है अल्लाह जो चयो मिलंदो या कोन मिलंदो केड़ा केड़ा रब जो चयो मिलंदो हथ मथे गणो अल्लाह जो चयो मिलंदो न हां हां तो रब तआला मता रमजान दा रोजा फर्ज किया है रब तो फरमाए या अय्युहल्लज़ीना रोजा फर्ज किया गया है कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम जे तवाका अकिन उम्मतुन जे मथा रोजा फर्ज किया गया ये तवा जे मथा भी रमजान दा रोजा फर्ज किया गया साईं फरमांदा वकियाम लैलु ततव्वुअन मन ऐ रमजान के रातन जो कियाम रातन जो जुड़ी हुई इबादत करन की नफलवा रोज उठाए ऐ रात जो कियाम रमजान जो नफला ऐ बी रिवायत में आ पर रमजान के रातन जो जुड़ी हुई इबादत करन या मोहम्मद करीम ताला सुन्नत बनाई हाँ अल्लाह जो फर्ज को मन वो तो मदीने वाले साईं की हाँ महबूब जी सुन्नत की मनी साईं फरमाते हैं तकर्रर फीही बिखसलतिन मिनल खैर कान कमन अता फरीदतन फीमा सिवाहु। अजीब गाला थोड़ो ध्यान दीजो साईं फरमाता मन तकर्रब फीही बिखसलतिन मिनल खैर जेको माण्हू चङे कम जी का बि ॻाल्हि करे थो त उन सां अल्लाह जो क़ुर्ब ऐं वेझड़ाई थो हासिल करे रब जो क़ुर्ब मुरीद चाहींदो आहे पंहिंजे मुर्शिद जे वेझो हुजां आशिक़ चाहींदो आहे पंहिंजे माशूक़ जे वेझो हुजां मुहिब चाहींदो आहे पंहिंजे महबूब जे वेझो हुजां पर भाग वारा तुंहिंजे मालिक करीम खालिक ज़ुल जलाल वल इकराम जी वेझड़ाई नसीब थी वई हां खपे या न खपे के चङाई जो कम तख़सीस न कयो त फलाणे कम में क़ुर्ब मिलंदो फलाणे कम में क़ुर्ब मिलंदो महबूबन करीमन ॾाढो रस्तो उम्मत जे लाइ खुलो छॾे ॾिनो बस कहिड़ो बि चङाई जो कम कयो रमज़ान जे महीने में कहिड़ो बि चङाई जो कम कयो तव्हां पंहिंजे रब खे बोझा ठाहींदो खैरात करण चङो कमा कुरान पढ़ण चङो कमा के अंधे खे रस्तो ॾेखारण चङो कमा वात हीरे के रस्ते ते कंडो पियो आहे भितर या पत्थर पियो आहे इहो हटाए छॾण इहो बि चङो कमा कंहिंखे नेकी जो मसइलो ॾसण इहो बि चङो कमा कंहिंखे बुराई खां रोकण इहो बि चङो कमा ओ मुंहिंजा प्यारा रोज़ेदार के रोज़ो रखण चङो कम कंहिंखे रोज़ो खोलाइण चङो कम क़ुरान जी तिलावत करण चङो कम सुभान अल्लाह चवण चङो कम अल्हम्दुलिल्लाह चवण चङो कम अल्लाह अल्लाह चवण चङो कम अल्लाह वारनि जी ज़ियारत करण चङो कम नेकी जे पासे लिख वधी वञण चङो कम दिलबर नबी ते सलात पढ़ण चङो कम गुनाह खां बचण इहो बि चङो कम पराई औरत साम्हूं अची वञे खणी हथ खे झुकाई पर न ॾिसां इहो बि
चंगो कमा बुराई का रुख जी मनो यो भी चंगो कमा साईं फरमाइन था को चंगो कम कंदे तो तू अल्लाह जो वेझो थींदे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पर वे जेके चंगा कम रब के आने के वेझो कंदा है न ॿियनि महीननि में फर्ज़ी चङो कमु करी रमज़ान में नफ़ली चङो कमु करी ॿियनि महीननि जा फर्ज़ रमज़ान जे नफ़ल जे मटे नथा थी सघनि हाँ सुभान अल्लाह वक्त वक्त जी ॻाल्हि आहे टाइम टाइम जी ॻाल्हि आहे जाइ जाइ जी ॻाल्हि हूंदी आहे मिसाल हज कड़े ॾींहं ते पढ़बो आहे जी 9 ज़ुल्हज मैदान अरफात 9 ज़ुल्हज वारे ॾींहं ते करे सिज लहण खां 5 मिंट अॻु में मैदान अरफात ते पहुतो हाजी थी 5 मिंट अॻु में मैदान अरफात में पहुतो न 5 मिंट में मिली वियसि ओ मैदान अरफात जा 9 ज़ुल्हज वारा 5 मिंट मैदान अरफात ते मिली वञण हाजी थी पर जे सिज लही वियो उते मते पहुची सको सजो साल वेठो हुजो मैदान अरफात में सजो साल वेठो हुजो पर ये 5 मिनट सिज लहण खां अॻु में वारा न मिलन से हाजी कोन सघे ॻाल्हि सम्झो था वक्त जी अहमियत हूंदी आहे जॻह जी अहमियत हूंदी आहे हाँ साल सजो रब जा बाना हर वक्त मुंहिंजो करीम रब असांजे मथां महिरबान आहे करें पर दोस्तों रमजान रमजान बिन महीनन जा फर्ज अदा करी पर रमजान जो नफल जो मर्द नथा बची सघे तो सल्लल्लाहु अलैहि वमन अद्दा फरीदतन फीहे कान कमन अद्दा सबईन फरीदतन फीमा सिवा मुझे लजकाल नबी फरमायो इन महीनन में 70 फर्ज अदा करी सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिन महीनन में 70 फर्ज अदा करी तो रमजान के हिकड़े फर्ज जो मद नथा बणजी सघन सुभान अल्लाह कागज सागो कागज है ना उन्हें कागज ते 20 रुपए जो नोट 5000 जो नोट में मिलंदड़ है शिकिल भी एक जहिड़ी अथनि हाणे तो वरी 20 जो नोट मटायो पियो अथनि साइज में खड़ी थोड़ो घणो फर्क अथसि पर आहिनि ॿई हिक जहिड़ा पर हुन जो मुल्ल आहे 20 रुपया ऐं हुन जो मुल्ल 5000 रुपया कागज त साॻो कागज हाँ पर हुन ते गवर्नमेंट जी मोहर लॻल आहे 5000 रुपया गवर्नमेंट जी मोहर लॻल हुकूमत पाकिस्तान जो सिमो खणी छॾियो आहे कागज पर इहो खणी तव्हां स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान में वञो त इन कागज के टुकड़े जे एवज़ तव्हांखे 5000 रुपया गवर्नमेंट इन जी ज़मानत कई आहे मुंहिंजा दोस्तों कागज हिकिड़ो बेवकूफ़ शइ हुई पर हुकूमत उन जी गारंटी खणी वरिती ज़मानत खणी वरिती हाणे इहो कागज जो टुकड़ो 5000 जो मुल्ल पइजी वियो हलियो दोस्तान गिरामी मदीने वारा साईं सामिर पइजी विया ख़ुद अल्लाह जी ज़ात ज़िम्मो खणी छॾियो त हिकिड़ो फर्ज़ रमज़ान में अदा करी तो के ॿियनि महीननि जे 70 फर्ज़नि खां वधीक रब ज़मानत खणी छॾी अल्लाह जे हबीब ज़िम्मो खणी छॾियो आहे पक हाँ वो 20 रुपया है वो 5000 रुपया फर्क थी हो ना हाँ फर्ज तो हींअर भी फर्ज पड़ी तो नफल हींअर भी पड़ी तो पर रमजान जो मटो ना छो तो उन्हें ते खास मोहर लॻल रमजान जी इबादत ते मोहर लॻल आहे त ही जेका करंसी आहे हिन जी वैल्यू मथे आहे
सुभान अल्लाह। मुझे सोना हबीब फरमाइन था वह शहर सब्र व सब्र सवाबुल जन्नत। रमजान जो महीनो सब्र जो महीनो सब्र सब्र जो महीनो ऐसा ही फरमाता तो सब्र जो बदलो जन्नता। रमजान चालू महीनो सब्र जो महीनो बर्दाश्त करो जेकॾहिं भुख लगे बर्दाश्त कबी। हाँ थधा पानी का शरबत सामू रखा है चपड़ा सुकी गया है उन ॾाढी लगी पर ओडी महिल पानी जो भुख नथो पिए सब्र कई वेठो आहे मुंहिंजे रब जो फरमाना बदलो जन्नत। पराठा कणक जा रखिया है मानी लजीज मजेदार सामू रखिया पर खाए नथो सब्र थो करे पान के रोके थो बराबर मानी भी आहे भुख भी सतायो आ पर न खाईंदुस पान के रोकींदुस जो मुझे मालिक जो हुकुम आ इन सब्र जो एवज़ जन्नत आ। ज़ाल सुनी हसीन महजबीन घर वारी पासे में वेठी आ हथ नथो लाएस कुर्बत नथो करे छाजे करे तो मुझे रब जो फरमाना पंजे नफसानी ख्वाहिश का पंजे तबई तमन्नाउन का पान के रोके रहे अल्लाह जे खातिर सब्र करे रहे बस इन सब्र जो बदलो जन्नता। सुभान अल्लाह। वशहरुल मवासात साईं फरमाता त इहो हमदर्दी जो महीनो आ अल्लाह के मंजूर न आहे हरू बोलो ता भुख काटियो पर भुख काटियो उञ काटियो त बुखारन जी खबर पवे। हां तमा त मानी टे वक्त खाओ था न पर उहे वेचारा जेके हिकड़ो वेलो खाइन था ब वेला भुख ते वेठा आहिनि उन्हनि जो हाल कीअं हूंदो। पान के भुख लगे तो बुखारन जो कदुर पवी गाल समझो था। हमदर्दी जो महीनो आ जेरी मल मानी खाओ था तब बियन के भी खारायो रोजो रखो था तब बियन के भी रोजो रखायो गरीबन जी गमख्वारी कयो मिस्कीनन जी मददगारी कयो ही उहो महीनो आ जेको तव्हां के हमदर्दी सेखारे तो ॿिए जे दुख जो हमदर्द बनाइण सेखारे तो। साईं फरमाइन था वशहरुन युजाद फी रिज़्किल मुमिन फी ही एड़ो महीनो आ जंहिंमें मोमिन पाने जे रिज़्क के रब वधाईंदो आ। छा छा थियण त ईअं खपे। हाँ भुख घणी आ माण्हू रोज़ेदार आहिनि त कोटा घटाइजे हाँ कोटा घटाइजे हाँ पर अल्लाह ताला ईअं कोन थो करे। खपत थोड़ी आ तो रोज़ी भी थोड़ी ॾिया न पर न जीअं रमज़ान जो महीनो ईंदो तो रोज़ी में बरकत पइजी वेंदी। गरीब गुरबे जे घर में ॿ ताम पिया पुछंदा सुठो ताम खाईंदो आहे कि न ग़लत आ ॻाल्हि आहे या न। हाँ सुभान अल्लाह। रिज़्क जा लीड़ा खुली था वञनि आसमान तो रोज़ी जा दरवाजा खुली था वञनि मोमिनन जी रोज़ी खे रब कुशादो कंदो आहे। सुभान अल्लाह। गरीब गुरबो भी रमजान शरीफ जी में ॾिसंदे त सुठा लज़ीज़ ताम पियो खाईंदो। सुभान अल्लाह। मुझे सुने हबीब फरमायो त हिन महीने जे अंदर मोमिनन जे रिज़्क के रब वधाए छॾींदो आ। साईं दा फरमाइन मन फतर साइमन कान मग़फ़िरतल लिज़ुनूबिही व इत्का रिक़बतहू मिनन नारे व कान लहू मिस्लु अजरिही मिन गैर अन यनक़द मिन अजरिही शै।
मदीने वारे साईं फरमायो त जेको रमजान में कंहिंखे रोज़ो खोलाए थो त रब उन रोज़े खोलाईंदड़ जा गुनाह मेटे छॾे थो। गुनाहनि जी माफ़ी। जे ॿिए खे रोज़ो खोलाए त उन जे ॻाल्हायो गुनाहनि जी माफ़ी ऐं उन जे कंध खे रब जहन्नम जी बाहि खां आजो करे छॾींदो। क़यामत जे ॾियारे जेके मुजरिम हूंदा ॾोहारी हूंदा उन्हनि जे ॻिचीअ में गट पाराया वेंदा। उहे दोज़ख जा ततल बाहि जा गट हूंदा जो साईं फरमाइनि था उन गट जो हिकिड़ो कड़ो जेकर हीअं जबलनि ते रखिजे न त जबल बि सड़ी जली रख थी वञे। वो कड़ो हिकिड़ो ज़मीन ते आणिजे त अहिड़ी तपश ऐं गर्मी थिए जो पूरी कुरे अर ते हिकिड़ो माण्हू बि ज़िंदा न बची सघे एॾी गर्मी थी वञे। हाँ वे गिचीअ में गट पहराया वेंदा। मुजरिमनि खे उन्हनि ज़ंजीरनि में कैद करे कंधनि खां गेले करे उन्हनि खे जहन्नम ॾे वठी मलाइक गेले पकड़े पिया वेंदा। पर जंहिं कंहिं रोज़ेदार जो रोज़ो खोलायो उन जे कंध खे रब जहन्नम जे गटनि खां आज़ाद करे छॾींदो। सौदो सस्तो आहे या महांगो आहे? हाँ पूरी मस्जिदुनि जा पेशमा वरी छा कंदई जो मानी सुठी पाण खाईंदा उहा अंदर हुजरे में रखंदा। दाल हूंदी उहा वरी रोज़ेदारनि खे। हाँ या मवासा त न थी न, हमदर्दी त न थी न। ओ मुंहिंजा प्रिय प्यारा मुझे सुने हबीब फरमायो त जेको ॿिए खे रोज़ो खोलाए थो उन जा गुनाह बि माफ़, उन जे कंध खे जहन्नम जी बाहि खां बि आजाद कयो वेंदो। ऐं टे नंबर ते साईं फरमाइनि था जेको कंहिंखे रोज़ो थो खोलाए त उन खे बि रोज़ेदार जेतिरो अजुर ऐं सवाब मिलंदो। पर उन रोज़ेदार जो सवाब बि घटि न थींदो, उन खे पंहिंजो पूरो सवाब मिलंदो। सुभान अल्लाह। जे रोज़े खोलाइण वारो मंज़र ॾिसणो हुजे त हली मदीने शरीफ़ में ॾिस। सुभान अल्लाह। अरब सगोरा अचे दस्तरखान लगाईंदा। हाँ पो हर मानू जे अॻियां प्लेट खजूर जी बूंदी, ज़मज़म बि हूंदो, कहवो बि हूंदो, साईं मुंहिंजा फ्रूट बि हूंदो ऐं दही बि हूंदी, मानी जेका पंहिंजो डबल रोटी वांगुरु मानी उहा बि हूंदी, हर कंहिंजे अॻियां रखे वेंदा। दस्तरखान ते लगाए पो अरब वञी मिंथू कंदा था जी रोज़ असां सां लिखो। पंहिंजा नंढड़ा नंढड़ा बचड़ा सगीर सुहिणा बचड़ा अरब जा मुंहिंजे महबूब जा पाड़ेसरी मुंहिंजे सोने हबीब जा पाड़ेसरी पो नंढड़ा बचड़ा चंबड़ी पवंदा अबू या अफ्तिर माना अबा बाबा असां सा रोज़ो खोल। वाह वाह मुझे महबूब जो दस्तरखान। लखे मानू रोज़ो खोलन था, लखे मानू रोज़ो खोलन था, पर हर कोई ये तो चवे तो मुखे अज मुझे मन पसंद शय मिली। हाँ एकड़ो मानू चेसी मां पे चवा था अज मां जेकर पकोड़ा हुजन तो उन्हें ते रोज़ो खोलिया जे बस यो दिल में सोचुम। एकड़ो मानू आयो गोथरी मुझे अगे ओकड़ी रखियो पाण अगते जो खोलिया तो उनमें पकोड़ा हुजन। वाह वाह मुझा सोना हबीब तुझी मेहमान नवाज। हुजूर जे दस्तरखान ते जेको जेका शे घुरे पियो सा उन के मिले। सुभान अल्लाह। रब करे चल असां सभिनी के रमजान जी अफ्तारी मदीने में नसीब। सोने हबीब जे दर ते हली रोज़ा रखजन, ईद हली दिल पर नबी जे दर ते कजे, ईद भी कजे, ईद जी खैरात में वठजे मदीने वाले साईं का। ईद में पढ़जे, ईदी में वठजे लजपाल नबी का। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल
जन नंगर खाई तुझे दर जडठा वे गाना सदा से रोंदा वतन थोड़े लोग संदने सरकारिया शलमा बिकठे तने साण वञा कई जने बे मदीने त्यारिया शलमा बिकठे तने साण वञा कई जने बे हित जा हयाती गुज़रिया मिठा सूरन में गुज़ारिया हित रहंदन हरगिज़ खुशी से मिटा हित रहंदन हरगिज़ खुशी से मिठा जन नंगर खाई तुझे दर ते ॾिठा हे त नंगर ज़ाहिरी जी ॻाल्हि ॿुधई पर जेको वरी रूहानी नंगर तो महबूब वटि मिले पोइ जंहिंजी जेका तलब हूंदी उनखे उहा शइ मिलंदी हाँ खुदा जो कसम मुझे सोने हबीब जे दर ते विलायत जी खैरात वंडनी के गौस प्या थन के कुतुब प्या बणजन के औताद अब्दाल प्या बणजन मुझा दोस्तों मुझे दिल भर नबी जी सखा अज भी जारी है मुस्तफा जो दर्द सी दिलड़ी ठरी रब करे उतड़े हलूं हर हर वरी मुस्तफा जो दर्द सी दिलड़ी ठरी रब करे उतड़े हलूं हर हर वरी मुस्तफा जे दर झुकन सारी दुनिया जा था वली चाह में चिश्ती रिठ में शौक में सब शाज़ली नक्शबंदी सुरवर्दी कादरी रब करे उतड़े हलूं हर हर वरी मुस्तफा जो दर्द सी वाह मानिया मदीने जी मिठी कौन थी विसरे जई आहे उहा खाई ॾिठी कणक चांवर ऐं जुअर ऐं बाजरी रब करे उतड़े हलूं हर हर वरी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझा सोना हबीब ता फरमाइन त जेको के रोज़ो खोलाए तो उन्हें के भी रोज़ेदार जेतिरो सवाब मिलंदो पर रोज़ेदार जे सवाब में भी घटताई न थींदी उनके पंजो पूरो सवाब मिलंदो ऐं ओतिरो सवाब इज़ाफ़ी वरी उनके मिलंदो जे रोज़ो खोला सुभान अल्लाह असहाबन मा के अर्ज़ कयो या रसूल अल्लाह लैस कुल्लुना यजदु मा युफत्तिरु साइम ए मुझा महबूब असी पाण गरीब साईं एतिरो त असां वटि कोन्हे जो कंहिंखे रोज़ो रखायूं खोलायूं हज़रत अबू हुरैरा साईं फरमाइनि था 3 ॾींहं बुख में गुज़री विया पेशाब पियो कयां त काशे हेठूं जिते पेशाब पियो वा खोरी लगी फइज़ा हिय जिल्द बईरिन उठ जी खल हुई पो उनके खयूं उनके धोतुम गनीमत समझुम वा उठ जी सुकल खल खादम कुर्बान मुझे महबूब जे गुलामन जी मिस्कीनी ता कुर्बान हलंदा त हथ अगियों झले हलंदा कपड़ो एतरो नंढड़ो मता उघड़ ज़ाहिर न थी पवे
अर्ज करता या रसूल अल्लाह असी तो खुद मिस्कीन आयूं एतरी तो पोच कोने जो रोजेदारन के रोजा रखायूं रोजा खोलायूं खर्च तो थे मुझा सोना हबीब पोशद इन सवाब का असा रही विंदासी मुझा साईं ता फरमाइन त घबरायो न युतिल्लाह हाज़ सवाब मन फत्तर साइमन अला तमरतिन औ शरबत माइन औ मज़क़त लबनिन इल्लल्लाह ला कलमो शरीफ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यो घणो पढ़ो इने पण सां छा थींदो जो तव्हांजो रब तव्हां राज़ी थी वेंदो सुभान अल्लाह हां जे मुहिब के खबर पवे तो मुझो महबूब हिन गाल में परचे तो हां वो इश्क वारा चवंदा आहिनि त कीअं रिझाया तोखे कीअं परचाया सही कीअं रिझाया तोखे कीअं परचाया बस कोडा डा मदीने वारे साईं सेखारियो आहे पोइ फ़कीर हाणे वारो कयो रस्तो मदीने वारे साईं सेखारियो आहे हाणे कम विक तव्हां असांखे वधाइणी आहे वो यो कम कबो हाँ रमजान शरीफ में घट थोड़े में थोड़ो तब 1100 बेरा वधी करब तौफीक देव त 6000 बेरा अन्या वधी करब तौफीक देव त 11000 बेरा रोजानो वरी पो वेही दिस त रंग केड़ो तो लगे ता मुजो चयो मञो तव्हां कम कयो तो ॾिसो त अल्लाह ताला जो कीअं तो कुर्ब नसीब थी रब राज़ी थिए तो या नथो थिए जेको मदीने वारे साईं फरमायो सो उन में का पंहिंजो अजाई ॻाल्हि हूंदी हां भलाई आहे न हां इहो कलमो शरीफ पढ़ो ऐं ॿियो नंबर ते जंहिं ॻाल्हि में रब तव्हां राज़ी थींदो साईं फरमाइनि था उहा इहा ॻाल्हि आहे जो रब जे अॻियां इस्तग़फ़ार पढ़ो पंजे गुनाहन जी माफी वठो तौबा पाए वठो पांद गिछिया में पाए पद मोहन जी रब का माफी वठो रात थे या ॾींहं जो वेलो वक्त मिले मुझा प्री प्यारा पंजे घर जे कुंडली में वे या मस्जिद जे कुंड में वे पो पंजे गुनाहन के याद करे पंजे खताउन के याद करे चो मुझा मौला डोही आया गंदो आया गुनहगार हक हुकूक भनी वेठो आया दफ्तर गुनाहन में कारो करे आयो आया मुंह मेरो करे आयो आया ए मुझा मौला बस ब्या दर देई बिन तो दर आयुस दासड़ा ओ मुझा मालिक करीम ब्या सब तर छदे तो करीम जे दर ते आयो हां अज मुखे मुझे गुनाहन जी बख्शिश जी खैरात अता कर हां रब के सजड़ा कर इस्तग़फ़ार पढ़ गुनाहन जी माफी वठ तौबा ताइब थी सुभान अल्लाह रमजान मुबारक जो महीनो जरे रात थींदी आ जी जी रात ढलंदी वेंदी रात जो पोयो हिस्सो थींदो आ अल्लाह तबारक व तआला आसमानी दुनिया ते नुज़ूल रहमत फरमाईंदो आ पो ऐलान कंदो आ आहे को घुरण वारो त ॾियांस आहे को मंगतो त ॾियांस आहे को बीमार त दर्द लायांस आहे को कर्ज़ाई त कर्ज़ लायांस आहे को परेशानियुनि वारो त ॾुखड़ा लाहे छॾियांस आहे को दिल जी उम्मीद खणी अचे त मां रब करीम ताजूं झोलियूं मुराद सां भरे ॾियां
ओ बेहद बख्शिश जा कई बाब खुलिया जेके जाग्या थे तन के दाज मिलिया तो न तलब कई व्यायना महल्यादा तो न तलब कई व्यायना महल्या सुते सजन विया दाकल कान पई उथी रात असुरो चवल्ला अल्लाह 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 रमजानुल मुबारक जो पोयों ॾहो थींदो तो मुझा मदीने वारा सोना लजपाल नबी व शद्दल मिज़र चेल मुबारक के संतरो बदंदा व अयक़ज़ अहलहू पंजे बचड़न के पंजे घर वारन के उथारींदा हुया ओ फातिमा उथ रमजान जी रात जागणिया ओ आयशा उथी सुजाग थी ओ मैमूना उथी सुजाग थी पंजे अहलियन के पंजे अज़वाज मुतहरात के रात जो मुझे दिल पर नबी निंद्र में उथारींदा तो उठो अल्लाह के राजी कयो उठो मुझे रब करीम जी दरबार में इबादत बंदगी कयो हदीस पाक में चे तो जे ज़ाल सुजाग थे मुड़स सुतो पियो आ पानी जा छंडड़ा हणी उतारे थी या मुड़स उथियो आ ज़ाल सुती पया मुड़स पानी जा छंडड़ा मुंह में हणी उनके उतारे त अल्लाह ताला जल शानु खुश थींदो आ खिलंदो आ आसमान जे मलाइकन के फरमाइंदो मलाइको ॾिसो मुझो मानो ई बानी किए न कबे के सुजाग था कन मलाइको तवी शाहिद थियो मु रब इनन जा गुनाह बख्शे चया सुभान सुभान अल्लाह मुझा दोस्तों हजरत हबीब अजमी घर वारी संदस वलीउल्लाह आरिफा कामिला बानी हुई केडी मल साईं के निंद्र अची वने तो बीबी उथारींदी हुयस केडी मल बीबी सुमी पवे तो बुजुर्ग पाण उनके उथारींदा पर उथारण जो अंदाज भी अजीब हुंदो हुयो हजरत हबीब अजमी सुता पिया बीबी साण उथे थी तो पंजे घर वारे के पंजे वर के पंजे घोट के चौंदी आ ओ हबीब उठ ओ हबीब उठ रात ढली वई सालन जा काफिला निकरी विया असी रही विया सदूरन जा काफिला हलिया वलियर जा काफिला हलिया असारे जीवासी ओ हबीब सफर टिघोआ मंजिल विथीर किया पंध डाडो दुखोआ ओ हबीब उठ सुमण जो वक्त नाहे उठ काफिला निकरी विया काफिला वाट वठी हलिया विया असी बजणा रुगे रहिजी विया हो आयो की न चरखो चरिय के कतण में वियो वक़्त गुज़री वियो वक़्त गुज़री सड़िय जो सुमण में आयो की न चरखो चरिय के कतण में ओ मुझो न्याज़ निवड़ी ततिय तंद न पाई दुनिया जे दंदन में उम्र वही अजाई हाणे थी हणा हथ हाणे थी हणा हथ आयो सिज लहर में ओ आयो सिज लहर में आयो की न चरखोला चरिय के कतण में
मुझे महबूब दी पाक न्याणी सैयदा फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा रात सारे जी डिगी रात हिकड़ी रकात में 83 पर कुरान जा पूरा करे वेंदी आ। सुभान अल्लाह। पो रोई चौंदिया मुझा मौला रात केतरी नंढड़ी कई थई कुछ तो रात के वडो करी हाँ तो मुहम्मद जी न्याणी बरकातों पड़ी तो दिल ठारे हाँ। सुभान रावी तो चवे तमा कूफे जी मस्जिद में आयुस तक मस्जिद में जा अंदरों कुरान जो मिठड़ो आवाज पे बुधण में अचे अंदर जो अचा त मस्जिद के कुंड में दिसा त मुसलमानन जो इमाम हजरत इमाम आजम अबू हनीफा जेको मस्जिद के कुंड में क़याम में बिठो नमाज में कुरान पढ़ी रहो कुरान मिठे आवाज सा तरन्नुम सा वडेकड़े हसीन दर्दीले आवाज में कुरान पढ़े पियो पर रो भी पियो कुरान भी पढ़े पियो। मंजिल पूरी थी मुंह समझो शायद हाने रुकू कंदो पर वरी बी मंजिल शुरू कई बी मंजिल भी पूरी थी वई मुंह समझो हाने शायद रुकू कंदो वरी टी मंजिल शुरू कई ता जो सतई मंजिलों टी हसी पारा कुरान जा पूरा थी। नमाज पढ़ी हथड़ा खणी चे तो मुझा मौला ओ मुझा रब करीम मुंह बुढ़ड़े नोमान अबू हनीफे जी पारत हुई ए मुझा मौला मुझे अछड़न वारन जो भर मुड़क जाए क्या मजे दिहाड़े में मुझा ऐब न खोल जाए मुझा डोह न दिस जाए ए मुझा मौला मुंह पोड़े अबू हनीफे जी पारत हुई। अल्लाह अकबर कबीरा। इबादत में हेडी वरी न्याज़मंदी में हेडी इस्तग़फ़ार में इन अंदाज में आओ पांदगी ची अगल पाई जैसे तोखे मिन्थुन साण मनाई जैसे आओ पांदगी ची अगल पाई जैसे तोखे मिन्थुन साण मनाई जैसे। अल्लाह अकबर। सरकार फरमाइन था त इहो कम कयो जो पंजे गुनाहन जी माफी वठो इस्तग़फ़ार पढ़ो इन जे करण सा अल्लाह तवा दो राजी थी विंदो। ऐ बकम एड़ा आहिनि जन को सवा ॿियो को चारो ई कोने उहे बकम केड़ा आहिनि हिकड़ो अल्लाह का जन्नत जी तलब कयो ए मुझा मौला रमजान जो महीनो आ ए मुझा करीम रब मुखे जन्नतुल फिरदौस नसीब कजा। ऐं बी गाल जेका सवा ता जो बियो को चारो ही कोने उहा इहा है त रब का घुरो मुझा मौला मुखे जहन्नम जी बाह का बचाए जाए दोज़ख जे बाह का बचाए जाए उन्हें भड़कंदड़ बाह जहन्नम में जने मुजरिमन के उछलायो वेंदो जेका जहन्नम जी अंदरों रड़ पईंदी जे गड्डो ही गंदो आ ये गड्डा जी ही गवांगुर जहन्नम रड़ियो पियो कंदो हल में मजीद हल में मजीद हल में मजीद अन्या वधीक अन्या वधीक अन्या वधीक ओडी मन जहन्नम रड़ियो पियो कंदो दोहारी फौजुन जो फौजू कुल्लमा उल्किया फीहा फौजुन समिउ लहा शहीकौन वहिया तफूर। हाँ फौजुन जो फौजू जहन्नम में पहुंचू पर रड़ियो पियो कंदो दाहू पियो कंदो त अन्या वधीक अचन ए मुझा मौला उन्हें जहन्नम का असांखे बचाए जाए ए मुझा मौला उन्हें भड़कंदड़ बायुन का अज़ाबे सईर का अज़ाबे अलीम का अज़ाबे शदीद का असांखे बचाए जाए ये बदुआऊं तव्हां खे इने को सवा ॿियो को चारो आहे ई कोन। हाँ पो महबूब जेको फरमायो सो उन ते अमल कबो चेनी ॻाल्हियुनि ते अमल कबो कलमे शरीफ जो विर्द भी कबो इस्तग़फ़ार भी पढ़बी रोजानो घट में घट 1100 भेरा जिक्र जा कयो ऐं 11 तस्बीहूं इस्तग़फ़ार जो
गणियो 1100 बेरा अस्तगफार अस्तगफिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्ल ज़ंबिन व अतूबु इलैह। ये अस्तगफार रोजानो 11 तस्बीह पढ़ो रमजान शरीफ में। ऐं मुझा दोस्तो नमाज फर्ज खां पोया या रात जो तहज्जुद खां पोया या जेको भी वक्त मिले त रब खां जहन्नम जी पनाह घुरजो, जन्नत तलब कजो। चो सल्लल्लाहु अलैहि हिन अल्लाह जे वलीअ जे पिड़ में मस्जिदूं तो सब अल्लाह जा घर हैं, सब नूर, पर अल्लाह जे वलीअ जे आस्थाने ते रमजान जो वरी पहिरियों ॾहो, पोयों ॾहो त हर के वेंदो आहे जिते किथे वेंदा आहिनि, पर पहिरियों ॾहो इहो हिते इंशाअल्लाह हिकिड़ो तरबियती प्रोग्राम रखियो अथऊं फ़कीरनि जे लाइ तरबियती प्रोग्राम, जंहिंमें इंशाअल्लाह ताला फ़िक़ही मसाइल, नमाज कीअं पढ़जे, रोज़ो, हज, ज़कात, ख़ैरात, उनजा फ़िक़ही मसाइल, अकीदा, अल्लाह के कीअं मञिजे, मदीने वारे साईं के कीअं मञिजे, मलाइकनि के कीअं मञिजे, मुर्शिद पीर फ़कीर के कीअं मञिजे, इस्लामी अकीदा कहिड़ा आहिनि, अक़ाइद अहले सुन्नत छा आहिनि, उहे सेखारिया वेंदा। इन खां सवाइ ज़िक्र फ़िक्र, अल्लाह जी इबादत, बंदगी, सुलूक, तसव्वुफ़, फ़कीरी वारी वाट, भला हूं त वांदकाई नथी मिले, हिकिड़ो 10 ॾींहं ख़ुदा जे ख़ातिर कढी अचो। तव्हां पंहिंजी ज़िंदगी सॼी पंहिंजे कमनि में गुज़ारी आहे, मां तव्हां को ख़ैरात थो घुरां। मंगतो ख़ैरात कंहिंखो घुरंदो आहे न, कंहिंखो ख़ैरात पिनंदो आहे, घुरंदो आहे त तव्हां मूंखे हीअ शइ ॾे, मां तव्हां फ़कीरनि खां तव्हांजे ज़िंदगी जा 10 ॾींहं घुरां थो। हिते अचो त हिते वेही तरबियत हासिल कयो, अल्लाह जे राज़ी करण जी वाट सिखो, गरजी वेही। ॾिसो न, जॾहिं कंहिं वटि मुतालबो मञाइणो हूंदो आहे, मुतालबो मञाइणो हूंदो आहे त पोइ वञी धरनो हणबो आहे। हाणे हीअं त दरख़्वास्तूं चिठियूं घणियूं ॾिनियूं अथऊं, पर हाणे कमु अञा न थियो आहे, शायदि असांजी कोताही आहे। हाणे जो धरनो था हणो, को प्रेस क्लब जे अॻियां हणंदो आहे धरनो, को रोड ते हणंदो आहे, को साईं मुंहिंजा सरकारी ऑफिस जे अॻियां, को पार्लियामेंट जे अॻियां, को कोर्ट जे अॻियां। असीं अचे पंहिंजे रब करीम जे दर ते धरनो हणो। इंशाअल्लाह मुतालबा जेके खणी ईंदो, इंशाअल्लाह रब तव्हांजा मुतालबा पूरा कंदो। जे अहिड़े दर ते मुतालबा पूरा न थियनि त ॿियो भला किथे थींदा? हा, ये 10 ॾिहाड़ा तव्हां अल्लाह जे ख़ातिर, ख़ुदा जी रज़ा जे ख़ातिर अचो। रमज़ान जो महीनो इबादत जो भी आहे ऐं फ़कीरनि सां गॾिजी इंशाअल्लाह हिकिड़ो भेरो तव्हां आयो त पोइ तव्हां वरी मूंखां पुछंदोसीं हाणे वरी कॾहिं ॾहो कंदो। समझो था, हिकिड़ो भेरो अचो गॾिजी इहे 10 ॾिहाड़ा मल्हायो। क़बूल आहे? कंहिंखे मथे मथे हथ खणो। माशाअल्लाह, अल्लाह तव्हांखे आबाद कंदो, रब तव्हांखे ख़ुशि कंदो। दुनिया जा कम खुटण जा कोन्हनि, समझो था, न खुटाया अथव न को खुटाए सघंदव। तव्हां चओ था साईं में की गाह केरु खाराईंदो, साईं दुकान ॾो त उहो रुली वेंदो। 10 ॾींहं साईं, 10 ॾींहं 24 ते मसदा अचो, ईअं सोचींदो। पर हाणे तव्हां सोचो था त बसि को आसमान खे तव्हां टेक ॾेयूं बीठा आहियो, जे तव्हां हटियो त मत आसमान किरी पवे। बाबा कोन किरंदो आसमान, आसमान खे अल्लाह बीहारियो बीठो आहे, तव्हांजे कुल्हे ते कोन बीठो आहे। दुनिया जो निज़ाम पियो हलंदो, भला जे ओचितो मौत अची वञे पोइ त घर तव्हांजो हलंदो कोन, जहान हलंदो या कोन हलंदो? इहो शैतान तव्हांखे मुंझाए थो, यार 10 ॾींहं भई 10 ॾींहं वरी केरु वञे। असांजा कम रुली वेंदा, कम कोन रुलंदव, रुलियल हूंदा त बि ठही वेंदा इंशाअल्लाह। समझो था? अचो त गॾिजी इहे 10 ॾिहाड़ा मल्हायो। अल्लाह अल्लाह अल्लाह
क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन इतकफ़ अशरन फी रमज़ान कान का हज्जतैन व उम्रतैन। सुभान अल्लाह। हाणे मुंह ते थोरो न कजो। मन इतकफ़ अशरन फी रमज़ान, जेको रमज़ान जा 10 ॾींहं इतिकाफ़ में वेठो। हदीस जा लफ्ज़ आहिनि, इन्हनि में तख़सीस कोन्हे त पहिरियों ॾहों वेठो या विचो ॾहों वेठो या आख़िरी ॾहों वेठो, तख़सीस कान्हे त फलाणो ॾहों, अॻियों ॾहों, विचो ॾहों, पोयों ॾहों, न। मन इतकफ़ अशरा, जेको माण्हू 10 ॾींहं इतिकाफ़ वेठो, रमज़ान जा 10 ॾींहं पोइ अॻियां वे, विचां वे, पोयां वे, जेको 10 ॾींहं वेठो, कान का हज्जतैन व उम्रतैन, उनखे 2 हजन जो ऐं 2 उम्रनि जो सवाब। हाँ हाणे जी हज वञी 2 लखनि खां मथे चढ़ी वियो आहे। 2 हज करी माना 4 लख रुपया, उम्रो वञी सरे घट लख के पहुतो आहे। 2 उमरा माना 2 लख रुपया घणा थिया? 6 लख रुपया भरी, तंहिंखां पोइ वञी सफ़र करी घर 40 ॾींहं छॾे वञी तॾहिं 40 ॾींहनि में हिकिड़ो हज थिए। 40 ॾींहं हिकिड़ा, 40 ॾींहं ॿिया, 80 ॾींहं इहे। वरी सही मुंहिंजा उमिरि जे लाइ वञी त घटि में घटि 15-20 ॾींहं, 20 ॾींहं खणी ॿध। हाणे घणा थिया कुल? 120 महीना घणा थिया? हाँ 4 महीना वञी पोइ तुंहिंजा 2 हज थियनि, 6 लख रुपया भरी, 2 उमरा ऐं 2 हज थियनि, 6 लख बि भरी, 4 महीना बि सीड़ाई ऐं हिते 10 ॾींहं जे इतिकाफ़ वेही। सौदो सस्तो आहे कि न महांगो आहे? हाँ सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब फरमायो त जेको माण्हू 2 रातियूं जागे, अल्लाह ताला उन जी दिल खे ज़िंदा करे छॾींदो। जेको माण्हू 2 रातियूं जागे, अल्लाह ताला उन जे दिल खे ज़िंदा बनाए छॾींदो। कहिड़ियूं 2 रातियूं? हिकिड़ी ईदुल फितर जी रात, ॿी ईदुल अज़हा जी रात। रमज़ान पूरो थियो ऐं शवाल जो चंद्र बीठो, ओ इहा जेका चंद्र वारी रात आहे, इहो जेको माण्हू जागे, अल्लाह ताला उन जी दिल खे ज़िंदा करे छॾींदो। रही रमज़ान जी पोई रात, साईं फरमाइनि था त पूरे रमज़ान में जेतिरियूं रब जूं रहमतूं वंडबियूं आहिनि, जेतिरा रब जा इनाम वंडबा आहिनि, आख़िरी रात में उन हिकिड़ी रात में ओतिरा ई इनाम वंडबा आहिनि जेतिरा पूरे रमज़ान में विरासत थी। साहबनि चयो या रसूल अल्लाह, भला इहा ईदुल या पंहिंजो लैलतुल क़द्र जी रात त इहा न आहे? पाण फरमायूं त न। मजदूर जॾहिं मजदूरी पूरी कंदो आहे, कम ख़त्म थींदो आहे, पोइ उनखे उजरत मिलंदी आहे। जॾहिं तव्हां 30 रातियूं या 29 रातियूं रमज़ान जूं पूरियूं इबादत में गुज़ारे छॾियूं, आख़िरी रात थींदी त तव्हांखे रब वटूं इनाम मिलंदो। हाँ पोयों ॾहों भी इबादत कबो, ख़ुसूसी पोएं ॾहे जी आख़िरी रमज़ान जी आख़िरी रात, उन में वधीक एहतमाम कबो। मुंहिंजा दोस्तो उहा भी गुज़री वई त पोइ ईदुल फितर वारी रात त वरी ख़ासि अल्लाह जे इनाम जी रात। ऐं ईद जो फितरो भी अदा कबो, पंहिंजे नाबालिग बच्चन जे तरफां, पंहिंजे सिर जे तरफां, नाबालिग ॿारनि जे तरफां फितरो अदा कबो। 2 पाटियूं कणक जूं या उन्हनि जो मुल, उहो ईद नमाज़ खां अॻु में फितरो अदा कबो।
साईं फरमाइन था जेको रमज़ान जा रोज़ा ज़मीन आसमान जे विच में लड़किया बीठा हुंदा जैसी फित्रो अदा न कंदो फित्रो अदा कंदो तॾहिं ये रोज़ा इन जा खुदा जे दरबार में कबूलियत में पहुंचंदा समझो था मालदार के फित्रो ॾियण भी वाजिब आ ओ मुंहिंजा प्री प्यारा रमज़ान जे रोज़े रखण जे लाइ सवेल उथो ऐं सहरी कयो सहरी करण भी सोने नबी जी सुन्नत ऐं साईं फरमाइनि था सहरी करण वारनि ते अल्लाह जा मलाइक सलात पढ़ंदा आहिनि न चयो सुभान अल्लाह हाँ जेके सहरी कंदा न मानी पंहिंजे पेट में खाओ ऐं मलाइक सलात तू ते पढ़ हाँ वो चवंदा आहिनि दीन बि ताहिरी बि मानी भी सवाब भी हाँ ऐं साईं फरमाइनि था त मुंहिंजी उम्मत तेसी ताईं खैर ऐं बरकत ऐं भलाई ते हूंदी जेसी ताईं रोज़े रखण में देर कंदा रोज़े खोलण में तकड़ कंदा रोज़ो रखजे ओ आखिरी टाइम में ईअं न त पहिरियों फुटी वञे तव्हां पिया खाओ पहिरियों फुटण खां अॻु में मतलब हिकिड़ो माण्हू 100 माणी जो ही खाई छॾे अदा हींअर ही खाई था छॾियूं वरी केरु उथे हींअर ही सहरी करे था छॾे ईअं न ओ पहिरियों फुटण खां थोरो अॻु में जो इहा मानी खाए इन मानी खाइण के सहरी वारे करण वारे के अल्लाह जा मलाइक सलात मोकिलींदा आहिनि ऐं साईं फरमाइनि था त इहा जेका सहरी करे थो मुंहिंजी उम्मत खैर ऐं भलाई ते हूंदी ऐं रोज़े रखण में खोलण में वरी जल्दी करे ये न त सिज टुटे ई न अॻु में खजूर जी गड़ी वात न सिज लही वञे त पोइ देर न करे जीअं हो भोतार कंदा आहिनि न सिज लही वञे पोइ पिया चवंदा या अला खैरुल अमल समझो था इन में अफ्तारी में देर न करे सिज लही वियो सही बुखारी जे अंदर हदीस आहे हुजूर अलैहि सलाम ने फरमायो त हेडो इशारो करे फरमायो त रात जी काराण ज़ाहिर थिए हेडो सिज टुबी वञे त बस रोज़ेदार रोज़ो खोले छॾे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह रमजान में छा कबो जो घणी खैरात कबी असहाबी तो पूछे सुइल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अय्यु सदक़त अफदल काल सदक़तुन फी रमजान असहाबी चयो या रसूल अल्लाह भली खैरात केड़ी आ छा भली खैरात केड़ी आ मदीने वाले साईं फरमायो त रमजान जी खैरात रमजान जी खैरात भले में भली खैरात मदीने वाला साईं जेडीमल रमजान जो चंड बीहंदो न ये खैरात कंदा जी तेज तूफान घुलंदा आहिनि हवाऊं घुलंदियूं आहिनि हर शइ खे उॾारे खणी वेंदियूं आहिनि मुंहिंजा महबूब सोना रमजान में ये खैरात कंदा जा शइ ईंदी ही खुदा जे रस्ते में खैरात करे छॾे पोइ सखी थींदो या बखील मथे मथे हथ खणो हाँ खैर खैरात घणी कजो रमजान जो महीनो कुरान जी तिलावत जो महीनो आ छा जो महीनो आ छो तो कुरान रमजान में नाज़िल थियो न मदीने वाले साईं फरमायो त क़यामत जे ॾियारे में रमजान ऐं कुरान ॿई रब वटि सिफारिश कंदा कुरान चवंदो मुंहिंजा मौला हिन वीचारा जागंदा हा इबादत कंदा हा मूं कुरान के पढ़ंदा हा रातनि जो ऐं रमजान चवंदो मुंहिंजा मौला हिननि मूं रमजान जो क़दुरु सुञातो हो ॾींहं जो रोज़ा रखियऊं राति जो तरावीह नमाज़ पढ़ियूं इबादतूं कयूं रब खे अर्ज़ कंदा कुरान चवंदो मौला मां हिन जो सिफारिशी रमजान चवंदो मुंहिंजा मौला मां हिन जो सिफारिशी रब फरमाईंदो ओ कुरान तुंहिंजी मूं वटि इज़त आहे तुंहिंजी सिफारिश बि क़बूल ओ रमजान तूं
तुझी सिफारिश भी कबूल हाणे जन तव्हां खे सुञातो जन तव्हां जो क़दुरु सुञातो उन्हनि खे गॾाए जन्नत ॾे वठी वञो। पोइ क़ुरान जे शाफ़ी थिए तुंहिंजो त इहा शफ़ाअत खपे या न खपे या न? पोइ घटि में घटि 3 क़ुरान जा पढ़ 10 ॾींहनि में ख़त्मो पूरो समझो था। भला जेकॾहिं एतिरो न पढ़ी सघीं त भला महीने में हिकिड़ो टीहो त कढ न ख़त्म। हाँ हज़रत इमाम आज़म अबू हनीफो साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु एक हठ खत्मा कुरान जा पढ़ंदो एक हठ हिकिड़ो खत्मो ॾींहं जो ॿियो राति जो टियों वरी तरावी उनमें जेको जमात खे पढ़ाईंदो। हिसाब त लगा इन्हनि माण्हुनि जी ॿिया बि त कम हूंदसि ॿार बच्चा ज़ालूं इमाम हो माण्हुनि जा फैसला फतवाऊं उन्हनि खे पंहिंजो ॾियणु मसाला सेखारणु शागिर्दनि खे दर्स पढ़ाइणु केॾी इन माण्हुनि जी मसरूफियत हूंदी पर इन जे बावजूद रमज़ान जे महीने में एक हठ ख़त्मा क़ुरान जा पूरा कर। कुरान पढ़जो रमजान के महीने में कुरान की घनी तिलावत कजो खैरात घनी कजो रमजान में के यतीम के मथे से हथ फेराए जितना यतीम जा वार तुझे हथ के लगंदा एतिरियूं रब तुझे दफ्तर में नेकायूं लिखाए छॾींदो। रमजान के महीने में के हिकड़े हाजतमंद की हाजत पूरी कर रब तुझो 70,000 हाजतूं पूरियूं कंदो। रमजान में कंहिंखे हिकड़ो कपड़न जो जोड़ो वठी के मुहताज के दे रब तोखे जन्नत जा 70 अतल सही हरीर पट जो 70 पोशाकूं अता फरमाईंदो। रमजान में के जुत्ती वठी पाराए रब क़यामत जे ॾियारे पुलसरात ते पैर तिरकण खां तुझे पैर के महफूज रखंदो। पुलसरात उतारे सलामती सां पार पहुचाईंदो। रमजान के महीने में जेकॾहिं के गरीब के मिस्कीन के हाजतमंद जी हिकड़ी हाजत पूरी करी के खमसदा के दुखारे जो दुख नहीं तो अल्लाह ताला क़यामत जे ॾियारे तुझा सब दुख लाहे छॾींदो। अहिड़ो रमज़ान मल्हाए ॾेखारिजो अहिड़ो रमज़ान मल्हाइजो जीअं फ़क़ीर मल्हाईंदा आहिनि। अज खाटी इंतजार कयो तो बाकी घना ॾींहं बाकी रमजान में घना ॾींहं रमजान जो ही इंतजार कयो मौला तेसी न मार जंहिंजे रमजान न पहुचे। भला जे मौत बरहका मरणो बिल्कुल आहे मां मौत जे लाइ तैयार आहियां पर मुंहिंजा मौला रमजान ॾेखार रमजान में जे मौत अचे त वाह रमजान में मरी वञे त शहादत जो मौत कब्र जो पुछाणो ही कोन थिएसि। जो रमजान में मरी वञे न पुछाणो ही माफ़। रमजान जो इंतजार कयो रमजान शरीफ जो इंतजार कयो। साईं फरमाइनि था जेको रमजान जे आमद जो इंतजार करे रमजान जे वञण जो दुख करे अल्लाह ताला उनजा गुनाह मिटी छॾे। वरी रोज़ो रखो त रोज़ो भी अहिड़ो रोज़ो जीअं रोज़ो थींदो आहे। अख जो रोज़ो कन्न जो रोज़ो पेट जो रोज़ो हथन जो रोज़ो पेरन जो रोज़ो शर्मगाह जो रोज़ो अखिन जो रोज़ो इहो आहे जो अखि खे बुरी नज़र खां बचाए परावा नंग न निहार जाए रोज़ो रखे वरी टीवी फिल्म में ही न ॾिस जाए। हिकिड़ा वरी रोज़ो रखे वरी फिल्म 3 कलाकनि जी खोले वेंदा। अब छा थो करीं जे रोज़े खे विंदरायां। ये तो कौन विंदराईंदो न रोज़े की। ओ मुझा प्री प्यारा अख जो रोज़ो इहो आहे जो बुरी नज़र खां अखियुनि खे बचाए। ज़ुबान जो रोज़ो इहो आहे जो ज़ुबान सां कंहिंखे ईज़ा न पहुचाए कंहिंखे गार न ॾे कंहिंखे बोतान न हण कंहिंजी दिलि आज़ारी न कर कंहिंखे गुथो लफ़्ज़ न ॻाल्हाए। पर जेकॾहिं को माण्हू तोसां रमज़ान में झगड़ो करे त तूं चईसि त मां रोज़ेदार आहियां।
चवनई तू मचो चवनई तू मचो वातावराई अग अगराई जो करे खता सो खाए पलव में पाए हलो कीने वारो कीन की गाल समझो था ना हाँ ओ मुझा प्री प्यारा पेट जो रोज़ो युवा जो पेट के बुरे खाधे खा नापाक खाधे खा हलाल कमाई खाराई हराम कमाई खा पेट के महफूज रखो पेरन के बुरे पासे दे विख खणन का बचाओ हथ के के ईसाइण का बचाओ हथन जो रोज़ो कन्नन सा गाना न बुधर काट न बुधियो कन्नन जो रोज़ो पराई गिला गीबत न बुधियो कन्नन जो रोज़ो पर जे बुधी तो पंजे मुर्शिद जी तकरीर वही बुधो जे बुधी तरब जे कुरान जी तिलावत वही बुधो गाल समझो था ना हाँ सुभान अल्लाह ओ मुझा प्यारा साईं फरमान था रुब साइमिन लैस लहू मिन सियामिही इल्लल अतश वल जू घणा रोजेदार एड़ा है जिनके रोजे मां भुख ही उन का सवा कुछ न मिलंदो बा रोजो रखियो गिला गीबत कूड़ यो कंदा वतन बस यो भुख काटी बाकी सवाब न मिलंदो गाल समझो था ना रोज़ो मल्हाए ॾेखारबो हाँ ऐं ही जेका अॼो की तकरीर थी आहे न इहा केस्ट तव्हांखे हिते मिलंदी ऐं इहा केस्ट तव्हां वठो ऐं इहा पंहिंजे बच्चनि खे वञी ॿुधायो पंहिंजे ॻोठ में हलायो जेकॾहिं केबल वारे सां वास्तो अथव त उन खे ॾियो त उहो शहर सॼे में हलाए गुनाहन जी गाल 24 कलाक हले पई जाॾे वञ जे गली जे घिटी मोयो ॻाइण वॼाइण शैतानी गाल हर जाइ ते ॿुधण में थी अचे पर नेकी जी गाल किथे किथे ॿुधण में थी अचे हाँ पंहिंजे बच्चन के भी पुटन के न्याणियुनि के भी नमाज़ी बनाए जाए उन्हनि के भी ताकीद कजाए उन्हनि के भी रोज़ा रखाए जाए मुंहिंजा दोस्तो किताब लिखनि था हिकिड़ो यहूदी मरी वियो कंहिं ॾिठोसि त जन्नत में घुमंदो थो अरे तू यहूदी काफिर तू किए जन्नत में वे जे हाओ रमजान जो महीनो हो मुझो बचड़ो मुझो पुत्र ये मानी खणी हथ में नंढड़ो बच्चो खणी हलियो खाइण जे लाइ मु मानी पूरी उन के लपाट हई तो छोरा खबर न थई तो मुसलमानन जो पाक महीनो रमजान इन महीने में रोजा रखबा है या मानी तू न खा रोजेदारन जो अदब कर बच्चे के रमजान जे एतराम खातिर लपाट है मरण जे टाइम ते कलमो नसीब थियो मरण का पो जन्नत नसीब थी वई हां तू वरी छा कंदई सिगरेट मुठ ते बाजार में हलंदो अरे कुछ तो शर्मदार कुछ तो हया रमजान जे महीने में कुछ तो खुदा जो खौफ रखो होटल के पर्दा टंगे पो अंदर बैठा खाए हां मानन का पर्दो कई पर वाहिदुल कहर ॾिसई रब खां तू काॾे निकने रब खां तू केड़े पासे निकरी सघंदे ओ मुंहिंजा अदा रमजान के इए मल्हाए जीअं अल्लाह जा दोस्त मल्हाए हां मुझा प्री प्यारा रमजान मुबारक के पूरी तरह इबादत बंदगी सा मल्हाए ॾेखार ऐं इन ॾहे मुबारक में अचे शरीक थी ये 10 ॾियारा फ़कीरन सां गॾु गुज़ार उम्मीद आ त अल्लाह राज़ी मदीने वारो साईं राज़ी थींदो रब करीम शाल सां सभिनी खे अमल जी तौफीक नसीब करे रमजान मुबारक जे क़द्र शनासी जी तौफीक अता फरमाए हिकिड़ो भेरो सूरह फातिहा पढ़ो त सोने मुर्शिदन करीमन जे रूह मुबारक खे साले सवाब